करी मत थोड़ी मत बुत कर ये मुंह न ते वञण में हुअ न कई खुदा हिदायत कंदी वरी छा हू करे छॾींदा इहो आऊं थो ॿुधायां बेगम साहिबा तकड़ त उहे हेठियां चंडा सॼे कम जो हू करे छॾींदा वरी छा हू करे छॾींदा आऊं थो ॿुधायां बेगम साहिबा कारो मुंहुं छो त मूंखे पक आहे त हिननि चंडनि खां सवाइ असां वटि को बि मसवाड़ी हू नाहे करे सघियो वरी छा हू न करे सघिया हो इहो आऊं थो ॿुधायां बेगम साहिबा पंहिंजे मुंहुं रियाश इने में बि हुननि निभागनि जी हू आहे खुदा हिदायत कंदी वरी अलाए छा हू आहे बेगम साहिबा मिली भगत हा सेठ साहब अॼु त दिल जी ॻाल्हि कई अथो उहा बि पंहिंजे लेखे वाह वाह पर प्यारा तूं बि घणी हूअ न कर हा बदमाश गुंडा ठग अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अम्मा पापा केरा बदमाश गुंडा ठग ये हेठियां ॿियो वरी केर छो वरी कुछ कयो अथऊं छा हा छोकर हाओ पिणे के वॾो नुक़सान ॾिनो अथनि पर बाबा साईं घर के मुसाफिर खानो बनाइण जो केड़ो लाचार आवां खे बंद कयो हाणे इहो सब कुछ ए छा बंद करया हां छा बंद करया ए वाह मुजी धीअ सोनी वाह तो बि हुननि वारी ॻाल्हि कई आहे हा पित्तल जी पकौड़ी अब मुंहिंजो मतलब है पित्तल जहिड़ी हिकु टिका टिको ॿ टिका 6 टे टिका 9 4 टिका हू 12 हा 12,000 हू थी मिले हू मसवाड़ न हा सियाणनि चयो आहे त पराए घराणे न धिको मिले उहो बि सोन बाबा बंद कयो ही सब कुछ हाणे ए बुद्धीस प्यारा बुद्धीस ए करी मत का मत कर ये सदा हुआ थई तो ये जाओ ना सखावत तो वॾो इंसाफ तो करी असली भला हू बेचारा ये छो कंदा ए करी मत का मत कर उहे वॾा हुआ थई छा हुआ न सेठ साहब हाण घणो हू न वञायो मुंहिंजो मतलब है वक्त न वञायो ही असांजो हिकिड़ो ग्राहक है इहो बि हलियो न वञे पंहिंजे लेखे आऊं त चवां थो उछो हलो तव्हां बि हलो गॾिजी हलो अचो हा त पोइ हाणे छा करण घुर्जे चई तूं बि हू थो हलो सच थो चवां उछो यही गाला के तो भाई वाह कहानी टाइम जो राजा ठपई छरी वरी उहे सुर है मास उहे सुर मिलाए मास जो हम राजा खंदई खणी चजब वाह माना धोखे टेका है न भले ना खाना बाबा असलो हण खण पाजे भागे वाह उस्ताद वाह पीठे कहानी तैयार तू तो असल डायरेक्टर आही बाबा तो संगत कह कई फनकारन जे माई बाप उस्ताद इब्ने उस्ताद उस्तादन जे उस्ताद वरी भी उस्ताद के भले दिने खाना कई न बाबा हां मां तो सिर में सिर मिलायो वरी सुर में सुर मिलायो तडे त राग ठयो न बाबा वाह उस्ताद वाह तुंजो मेहमान अदा कर जेतरो कम आ हाँ ये मन्यो तो सही चंड्रा कदे मन्यो ही कोन थई मस जे मन्यो थई अच्छो साहब वदा अच्छो केर आहे साई या भाऊ कंहिंजो तुंहिंजो ओहो नाले जो भाऊ आहे हाँ वो या त गुजारत थी पई भाऊ अच्छो अरे भाऊ बाबा मिलता सही अरे भाऊ एडा मिलता सही ओ भाऊ अरे भाऊ हाँ वञे केॾा तो ही असांजो मालिक आहे हिन घर जो मालिक आहे ही उहो कोने जे करे 14 सुयूं जो लगन छा थियो बेगम साहब कुछ कोने ही असांजो नओं गेस्ट आहे इते गेस्ट हाउस में रहण आयो है हाँ किराएदार पंहिंजे लेखे वो पकड़ खणी वे आ रहो सना न के समझायो
हाँ बदू उस्ताद मुझे मतलब है यार उस्ताद व्यो सर आले छोकर हलूं असां असांजो शर्त नंबर पहिरियों त तूं लाइट घटि ॿारींदे क़बूल आहे इंदी ना जेकॾहिं पाणी वधीक इस्तेमाल कयई त ॿिए ॾींहुं कढंदासीं जेकॾहिं आयो त कबूल आहे जेकॾहिं तो वटि को महिमान आयो त ॿिए ॾींहुं तोखे कढंदासीं कबूल क़बूल आहे त बसि पोइ ठीकु आहे छॾाए एडवांस